4 ॾींहं अॻु आसफा डेंटल कॉलेज में पुरस्कार नमूने निमिता जे मौत थियण वारे मामले ते उमे रुबाब चांडियो पारां तॾे ते पहुची संदसि पोइरनि सां ताज़ियत करे ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूंखे दर्द आहे त न्याणियूं अहिड़ियूं आहिनि जेके पीउ माउ जे प्यार लाइ तरसंदियूं आहिनि ऐं कुझु पीउ माउ अहिड़ा हूंदा आहिनि जेकी न्याणियुनि लाइ तरसनि था। अॼु मां हिते ऐलान करण आई आहियां त भेण निमिता सां गॾु आहियां। मां अपील थी कयां त निमिता जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं इंसाफ़ वारसनि जो हक़ आहे जेको न पियो ॾिनो वञे। निमिता जी मौत जेको कारण आहे उनजी ज़िम्मेवार सिंध सरकार आहे। मूंसां जेको वाक़ियो थियो उहो सीएम सिंध सिर्फ़ नोटिस वरितो ऐं हाणे मां उहा चवंदसि त सिंध जे वॾे वज़ीर जो नालो नोटिस सिंध रखियो वञे। वॾे वज़ीर खे उहो नज़र नथो अचे त सिंध जी न्याणी क़तल थी आहे ऐं मां उहो थी चवां त डॉक्टर निमिता सिंध जी न पर पूरे पाकिस्तान जी न्याणी आहे। उन जे इंसाफ़ लाइ मां विढ़ंदसि। हिन चयो त निमिता जे वारसनि सां गॾु आहियां ऐं मूंखां पंहिंजा घर भाती खसिजी चुका आहिनि। मां दर्द रखां थी, मूंखे निमिता लाइ ओतिरो ई दर्द आहे। हुन चयो त मां तव्हांजी न्याणी आहियां ऐं मूंसां भरपूर साथ ॾियो।